आईसीसी चेयरमैन ग्रेग बार्कले जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में गॾिजाणी थी आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन कराची मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद सोलंकी। जी बिल्कुल मानूर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन नजम सेठी सां अॼु इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल के ॿिनि आला उहिदेदारनि मुलाक़ात कई है क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में, जिनमें सब खां पहिरियों वॾो नालो जेको आहे उहो चेयरमैन आईसीसी है ग्रेग बार्कले, जो पहिरों भेरो पाकिस्तान के दौरे ते आयो है आईसीसी के चेयरमैनशिप की हैसियत से। उन खां अॻु में 2008 में जो है सो बार्कले वो जो चेयरमैन हुयो उन पाकिस्तान जो दौरो किया। तो अड़ी तरह से 15 सालन खां पोइ आईसीसी जो चेयरमैन जो है पाकिस्तान के दौरे ते आयो है। दौरे जो जो मकसद है सब खां पहिरियों जी अहम गाल है वो है तो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन है नजम सेठी वो एशिया क्रिकेट कप के मेज़बानी के हवाले से पांच खदशन जो इज़हार कंदो, उन्हनि जे आॾो उहो मामलो रखंदो है। उन सां गॾोगॾु मथे साल ही जो है सो आईसीसी वर्ल्ड कप जो रचियल है इन साल अक्टूबर महीने में भारत में उन जी मेज़बानी के हवाले से भी केतरा ही मामला हैं जो ज़ेर गौर हैं, छाकाणि जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के इंडियन क्रिकेट बोर्ड चयो आहे एशिया कप में उहे शिरकत न कंदा जेकॾहिं पाकिस्तान में इवेंट थिए तो। अहिड़ी तरह सां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भी सख्त स्टांस वरितो आहे त जेकॾहिं एशिया कप खेॾण लाइ इंडिया नथी अचे तो पाकिस्तान भी भारत के दौरे ते न वेंदो वर्ल्ड कप खेॾण सां। उन जे हवाले सां 2024 में आईसीसी चैंपियंस ट्रॉफी की मेज़बानी जेकी आहे उहा भी पाकिस्तान के मिलियल आहे ऐं जेकॾहिं भारत एशिया कप में शिरकत नथो करे तो पोइ इहे इम्कान घटिजी वेंदा। तो आईसीसी चैंपियंस ट्रॉफी में भी भारत शायद पाकिस्तान के दौरे ते न अचे। तमाम अहम मामला आहिनि ऐं उही सबब है जो 15 सालन खां पोइ आईसीसी जा ॿ वॾा आला उहिदेदार जेके आहिनि से पाकिस्तान के दौरे ते आया आहिनि। समूरनि मामलनि ते क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में ॻाल्हियूं जारी आहिनि। 2 ॾींहंनि जे दौरे ते इहे ॿई उहिदेदार जेके आहिनि से पाकिस्तान पहुता आहिनि। जी ठीक है मुजाहिद सोलंकी, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।